सुप्रीम कोर्ट के टे नव जजन हल्फ खड़ी वरितो। चीफ जस्टिस मरता बंदियाल, जस्टिस अतर मिनुल्ला, जस्टिस सईद असर रिजवी, जस्टिस शाहिद वहीद के उहदे जो हल्फ खणायो। जस्टिस आमिर फारूक इस्लामाबाद हाई कोर्ट जो चीफ जस्टिस बणिजी वियो। सदर आरिफ अलवी पारां केस उहदे जो हल्फ खणायो वियो। रेंजर्स ऐं पुलिस गैर कानूनी तौर सिंध ईंदड़ 122 अफगानियुनि खे गिरफ़्तार करे वरितो। अफगानी शहरी बलूचिस्तान खां सिंध में दाख़िल थी रहिया अफ़राद खे गिरफ़्तार कयो पियो आहे। 99 मर्द, 13 औरतूं ऐं 20 ॿार शामिल आहिनि। गैर कानूनी तौर आयल अफगानियुनि खे पंहिंजे मुल्क वापसी लाइ बलूचिस्तान हुकूमत जे हवाले करे छॾियो आहे। रेंजर्स तर्जुमान जो बयान। कराची की मच्छर कॉलोनी में खांगी कंपनी के ॿिनि मुलाज़िमनि खे बेदर्दीअ सां क़त्ल करण वारे वाक़े में मुलविस जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ पुलिस जूं कार्रवाई जारी। मुलाज़िमनि ते तशद्दुद वारी वीडियो में नज़र ईंदड़ वधीक हिकु जवाबदार गिरफ़्तार। DIG साउथ इरफान बलोच चवण आहे त जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ कार्रवाइयुनि जो सिलसिलो जारी आहे। सिंध के गरु खाते लाड़काणो सेंट्रल जेल के सुप्रींटेंडेंट इशफाक अलवर के मुअत्तल करे छॾियो। अरिड़हें ग्रेड के ऑफिसर इशफाक अलवर के इख्तियारनि के नाजायज़ इस्तेमाल ते मुअत्तल कयो वियो आहे। नोटिफिकेशन जारी। मुअत्तल जेल सुप्रींटेंडेंट के गरु खाते में रिपोर्ट करण की हिदायत। सांगड़ की मालपीड़ीअ में जवाबदारनि छुरियुनि जा हमलो करे टंडो आदमवासी के क़त्ल करे छॾियो। मक़तूल रमज़ान मरीज़ जो लाश पोस्टमार्टम खां पोइ वासियुनि हवाले। पुलिस मूजिब वाक़ियो मरी बिरादरी की बिंदुनि विच में पुराणी तकरार तां पेश आयो आहे। जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ कार्रवाइयूं कई पियूं वञनि। नौशरो फिरोज की अदालत मुबीना मुक़ाबले में नौजवान के मार्जन वारे केस में अॻूणे SHO समेत ॿिनि एहलकारनि खे आजो करार ॾेई छॾियो। जवाबदारनि जे आजो थियण खां पोइ मुबीना मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान शफ़ीक सोलंकी जी अमर जो एहतजाज। पुट खे पुलिस घरां खंबे वई हुई। संदसि आज़ादी लाइ वियासीं त पैसा घुरिया विया। रिश्वत न ॾियण ते पूरे मुक़ाबले में केस क़त्ल कयो पियो। नौजवान चेमड़ वज़ीरा जो बयान। 5 साल पहिरीं दरिया पुलिस पारां मुबीना मुक़ाबले में नौजवान शफ़ीक सोलंकी के मारण की दावा कई वई हुई। दरिया खान मरी थाणे मां फुर केस में 2 जवाबदार हथकड़ियुनि सिधो फरार थी विया। पुलिस हिरासत में भॼी वियल जवाबदार साकिब रिज़वान शेर के शेरिन सोगो करे वरितो। ॿीहर पुलिस हवाले। कुछ ॾींहं पहिरीं पुलिस पुर ते केस में ॿिन्ही जवाबदारनि खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो हो। हैदराबाद के लतीफ़ाबाद वाले इलाके में घर में 20 तोला सोन 500 पाउंड चोरी। गरदणी थाने से रिपोर्ट दाखिल कराए छॾी। एक ॾींहुं पहिरीं आमना नाले औरत के घर से कमकार लाइ रखियो हो। अॼु घर वातियुनि खे चांहि में नशो ॾेई 20 तोला सोना ज़ेवर 500 पाउंड ऐं 60,000 रुपया रोक रक़म खणी वई आहे। गरदणी अबू बकर कुरैशी जो मौक़िफ़। पुलिस औरत जा CCTV फुटेजिस हथ करे वरिता। ॻोल्हा शुरू करे छॾी। A new day is dawning. New ideas, new rules, new management. I don't sit at the table. For results and execution. I want you to find your peace. But a good death only comes after a good life. आई हॉलीवुड एक्शन फिल्म जॉन विक चैप्टर 4 जो नओं ट्रेलर जारी। फिल्म 24 मार्च 2023 ते सिनेमाघरनि जी सूंह बणजंदी।